हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां या तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध जो मशहूरु आर्टिस्ट अदाकार सजाद सुहाग जे बारे में। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि उनजो एक्सीडेंट कीअं थियो। अगरि तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त असांजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान खे दबाईंदा। सिंध जो मशहूरु आर्टिस्ट अदाकार सजाद सुहाग, जिन सिंध जी टेली फिल्मुनि ते कमु कयो ऐं टीवी चैनल ते कमु कयो ऐं सिंधी केतिरनि ई कलामनि ते पिण मॉडलिंग कई आहे। ऐं सजाद सुहाग जो एक्सीडेंट ॾाकण तां किरी पवण जे करे थियो आहे ऐं हुन पंहिंजी ID तां पोस्ट कई त मां ॾाकण तां किरी पिया ऐं मुंहिंजी टंग भॼी वई आहे। सजाद सुहाग टेली फिल्म दरिया पार बरकत अली जो कलाम तूं मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो सनम ते काफ़ी मक़बूलियत माणी। काफ़ी नामियारा फनकार, होस्ट, आर्टिस्ट, अदाकार फ़ोन करे कंहिंखां तबियत पुछा की। फेसबुक ते छॾियल पोस्ट में सजाद सुहाग चयो त मुंहिंजी बेध्यानी जे करे मां ॾाकण तां किरी पियो आहियां ऐं मुंहिंजो इलाजु हलियल आहे ऐं कुझु ई हफ़्तनि में मां ठीकु थी वेंदुसि। दोस्तो, सजाद सुहाग जी सिहतयाबी लाइ तव्हां दुआ कजो जीअं हू जल्दी ठीकु थी वञे ऐं असांजे यूट्यूब खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा।